अब्दुल भाई इहो असांखे ॿुधाइजो धाड़ेल कहिड़े क़िस्म जूं कारवायूं जेके इन सभ खां वधीक कनि पिया, भताखोरी जे हवाले सां या अगवा जे हवाले सां या के ॿियूं कारवायूं बि आहिनि? असल में भाउ पहिरियों त मुंहिंजे ख़्याल में जेका शइ उन्हनि खे सम्झ में अचे पई सॼी सुकी चोरी हलंदी हुई, पर हींअर धाड़ेलनि हद पार करे छॾी आहे। माण्हू मिली वियो, अगवा करिणो आहे, बिस्मिल्लाह खणी छॾींदा। उन खां पोइ गाॾी फुर करणी आहे, को थोरी मज़ामत करे थो त हुननि वटि का रिआयत न आहे, गोली हणी छॾीनि था। पर हिन वक़्तु जेको हुननि जो इहो ट्रैक रहियो आहे त कंदकोट कश्मीर जो कारोबारी तबिको आहे जेको बि तक़रीबन उते 80% जेके कारोबारी माण्हू आहिनि, जंहिंमें मुस्लिम थी विया, नॉन मुस्लिम थी विया, दीवान कम्यूनिटी जा माण्हू थी विया, सभिनी खे उन्हनि भते जी पर्ची मोकिली आहे त तव्हांजो हे कारोबार आहे, महिरबानी करे असांखे हेतिरा पैसा ॾियो, न त पोइ तव्हांजो कारोबार बि न हलंदो, तव्हां बि सेफ न ईंदव। इन जो हिकिड़ो मिसाल इहो ॾियां त असांजो दोस्त हो विक्रम, उनजो दुकानु हो हिकिड़ो, उन खे इन्हनि 2 ॾींहं अॻ में भते जी पर्ची मोकिली हुई। वरी भते जी पर्ची खां बाद में हिन जे नंबर ते फ़ोन बि कयो, हुनखे व्हाट्सअप कॉल करण खां पोइ हिन उन शइ खे इग्नोर करे छॾियो त 2 ॾींहंनि खां पोइ ठीकु उनजे दुकान जे ॿाहिरां हुननि फायरिंग कई, उनजा शीशा भॼी पिया, उनजो माण्हू हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो ऐं मजबूरन हुन माण्हू पैसा ॾेई करे पंहिंजी जान आजी कराई। पोइ इन सॼे सिनारियो में हिकिड़ी शइ असांखे सम्झ में नथी अचे न, त लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ या पुलिस आहे या रेंजर्स आहे या का शइ उते मौजूदु आहे या इहे बि ख़तमु थी विया आहिनि? सभ खां पहिरीं ॻाल्हि त रेंजर जे अमुन जे लाइ उते मोकिली वई आहे, त रेंजर जा माण्हू शहर जा दाख़िलई ऐं ख़ारिजी रस्ता हिते थोरो थोको तव्हांखे गश्त कंदे नज़र ईंदी। बाक़ी पुलिस मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पुलिस जा माण्हू उते आयल आहिनि। पुलिस वेचारा करनि छा? हू वेचारा पघार वठनि था 50-60 हज़ार जे पघार जे करे हुननि खे कचे में हिकिड़ा आदमखोर माण्हू वेठा आहिनि, हुननि जे मुंहं में ढकियो वञे पियो। हिन वक़्तु त एतिरा हालात उतां जा कशीदा थी विया आहिनि जो ॾींहं ॾिठे जो पुलिस एहलकारनि को हथियार फुर कयूं वञनि था। हाणे पुलिस जा चौकी ते हूंदा आहिनि कुल 2 माण्हू, गश्त ते बि 2 माण्हू। हाणे हिकिड़ो 2 माण्हुनि जो जेको अंग आहे, उते 15 खां 20 माण्हू जंहिं महिल उनजे मथां पहुचनि था त उहे माण्हू खे छा था करे सघनि? पुलिस लेकिन पहिरियां बि त जॾहिं उमर तुफ़ैल SSP कश्मीर कंदकोट हुयो त उन वक़्तु बि हालात पहिरियां ख़राबु आहे, उनजे अचण सां काफ़ी बहितर थी आहे न, 5-6 साल माना तमामु घणा हालात बहितर हुया। त पोइ हाणे बि त उहा साॻी पुलिस आहे, जो मोराल छो आख़िर डाउन थियो आहे? असल में मसइलो इहो आहे त मां तव्हांखे पहिरियों बि चयो हुउमि त कश्मीर कंदकोट ज़िले जा हालात गुज़िरियल कुझु सालनि खां वठी करे हथ सां ख़राब कया विया आहिनि। केरु हथ सां ख़राबु करे थो? इन शइ जी तव्हांखे बि ख़बर हूंदी, असांखे बि ख़बर आहे त इहे धुरियूं कहिड़ियूं आहिनि जेके हालात ख़राब करे थियूं। उहे ई धुरियूं हुयूं जॾहिं उमर तुफ़ैल जी पुश्त पनाही कई, उनजे बैकअप में आया, उनजी कार्रवाइनि में हुया, सॼो कमु उन्हनि जो हो, फरंड ते उमर तुफ़ैल खे हंधऊं। हींअर उहे ई धुरियूं नथियूं चाहिनि त कंदकोट कश्मीर ज़िले में अमुन थिए। अगरि उहे ई धुरियूं चाहिनि थियूं जेके असांजे मथां सिस्टम सॼे खे हाईजेक कई वेठा आहिनि, उहे ई धुरियूं इनवाल आहिनि इन शइ में। हलो ठीकु आहे, जेकॾहिं उन वक़्तु उहे धुरियूं साॻियूं बहितर बणाइण चाहिनि पियूं त जल्दी सां उनखे बहितर बणाया, उनमें कहिड़ा सबब थी सघंदा, उनजो कहिड़ो फ़ाइदो हो, ऐं हिन वक़्तु उन्हनि हालात खे ख़राबु कराइण खां पोइ उन्हनि जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? असल में मसइलो इहो आहे त मां तव्हांजो जेतिरे ताईं फर्म बरदार आहियां, मां तव्हांखे प्यारो लॻंदुमि। फर्म बरदारी मां छॾे ॾिनी, मां तव्हांजे लाइ माना कंहिं कम जो बि न आहियां। ज़िले कश्मीर खे 3 बॉर्डर लॻंदा आहिनि, बलोचिस्तान जो बि लॻेसि, पंजाब जो बि लॻेसि, सिंध जो बि लॻेसि। ऐं मां सम्झां थो त उहे जेके धुरियूं ताक़तवर, उन्हनि जो सिस्टम में हिकिड़ो वॾो आहे, नेटवर्क आहे। हुननि जो माल मटीरियल सिस्टम ईंदो वेंदो पियो सिस्टम सां, उन्हनि सां जेको कोऑपरेट करे पियो SSP पुलिस करे पई, त उनजे लाइ को मसइलो न हो। अगरि तव्हां उन्हनि जी दुखियल रग ते हथु रखियो, उनजी सप्लाई माल जी बंदि थी वई, सिस्टम बंदि थी वियो, तो वो उन्होंने हालात खराब किया। चलो भाई अब आप हमारे लिए अच्छे नहीं तो हम भी आपको यहाँ पे रहने नहीं देंगे। माहौल सॼो उन्हनि जो ई हथ जो ख़राब कयल आहे। ऐं कुझु माण्हू चवनि था त उतां जा जेके सियासी धुरियूं आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि या सरदार जागीरदार आहिनि, उन्हनि जो बि वॾो रोल आहे। इन बाबति तव्हां छा चवंदा? बिल्कुलु इहो तव्हांजो करेक्ट सवाल आहे त कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ा मोस्ट वांटेड ऐं क्रिमिनल माण्हू पुलिस पकड़िया हुआ। पोइ हिकिड़ो सियासी बंगलो हो, उन बंगले तां फोन आई त तव्हां मुंहिंजा गनमैन छो पकड़िया आहिनि? त पुलिस चयो त बाबा हेतिरा धाड़ा, हेतिरियूं फुरूं माण्हू अगवा करण, हेतिरा 302 जा कलम लॻल, इहे केस लॻल आहिनि, 80 जा केस लॻल आहिनि, पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस आहिनि। इहे माण्हू तव्हां वटि कीअं आहिनि बॉडीगार्ड? चए मुंहिंजे कबीले जा माण्हू आहिनि, मुंहिंजा बॉडीगार्ड आहिनि, तव्हांखे इहा ज़रूरत कीअं थी आहे तव्हां मूंखे माण्हू पकड़िया आहिनि? पुलिस वेचारी पंहिंजे हिसाब सां कारवायूं करे थी,
पर पोइ जेको मथो वाघ दड़ी आहिनि उहे जेके त नथा चाहिनि। मां चवां थो त कुझु वक़्तु अॻु में हिन वक़्त ताईं टेओ ख़ान तेगड़ी जेके असां चवंदा आहियूं त बाबा हे ॾोहार जी नानी आहे, सरदार आहे, मां सम्झां थो त जेके बि हुनजे मथां इल्ज़ाम आहिनि बोता आहिनि सॼा ग़लति आहिनि। 8 सालनि खां वठी करे तेगो तेगाड़ी रड़ंदो अचे थो त वाह कश्मीर ज़िले में अमन कराईंदो त फौजी ऑपरेशन करायो। फौजी ऑपरेशन जा प्रोपोज़ल विया, शहरी 38 ॾींहं मुसलसल धरणो ही वेठा हा, तहरीक हली ही। आख़िर उहे सबब कहिड़ा आहिनि, उहे धुरियूं कहिड़ियूं आहिनि जेके कश्मीर ज़िले में फौजी ऑपरेशन नथियूं करणु चाहिनि। सभिनी खे ख़बर आहे, IG सां उन्हनि जी मीटिंग थी, मुलाक़ात थी, MPA MNA ते मिनिस्टर जेके उतो जा आहिनि ऐं उन्हनि खे इहो ई भउ आहे त सुभाणे जो फौजी ऑपरेशन थियो त कंहिंसां रिआयत न थींदी। ऐं जेके उन्हनि जा पालियल चेला उहे आहिनि त उहे सॼो नामो नेट थी करे ज़ाहिर थी पवंदा। ऐं